सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी सिंध में ताज़ो पियल बरसातुनि दौरान थियल हादसनि ऐं वाक़िअनि जा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। PDMA मूजिबि सिंध में 20 जून खां 10 जुलाई ताईं पियल बरसातुनि दौरान कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वाक़िअनि ऐं हादसनि दौरान 29 माण्हू फ़ौत ऐं 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जे अंगनि अखरनि मूजिबि बरसाति वाक़िए दौरान फ़ौत थियल 14 ॼणनि जो वास्तो कराची सां आहे, जंहिं में ॾखण ज़िलो, कराची सेंट्रल ऐं मलीर ज़िलो शामिल आहिनि, जॾहिं त ठठे में 7 ॿारनि समेत 9 ऐं ख़ैरपुर में 2 ॼणा बरसाति सबबि फ़ौत थी विया। DC कोरंगी मोहम्मद अली ज़ैदी चयो आहे त ज़िले में जिते बि बरसाति जो पाणी बीठल आहे कढियो पियो वञे। DC कोरंगी मोहम्मद अली ज़ैदी ऐं एडमिनिस्ट्रेटर कोरंगी जावेदुर रहमान कलवड़ कोरंगी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते DC कोरंगी मोहम्मद अली ज़ैदी चयो त कोरंगी, लांढी, शाह फैसल कॉलोनी ऐं मॉडल कॉलोनी में मेन रोड क्लियर कया विया आहिनि। एडमिनिस्ट्रेटर कोरंगी जावेदुर रहमान कलवड़ जो चवणु हो त कयूमाबाद समेत ॿियनि हंधनि ते बीठल पाणी निकाल कयो वियो आहे। हुन चयो त मशीनुनि जे ज़रिए पाणी कढियो पियो वञे। बरसाति जी अॻकथी खां पोइ ज़िले जा समूरा नाला क्लियर कया विया हुआ। जावेदुर रहमान कलवड़ चयो त हेठां इलाइक़नि में बि DMC KMC जो अमलो बरसाती पाणी निकाल करण में रुधल आहे। तूफ़ानी बरसाति दौरान रस्तनि ते किरियल वण हटाए रोडनि रस्तनि खे क्लियर कयो वियो आहे। सिंध जी सामूंडी पट्टी में भी किथे तेज़ तो किथे हल्की बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े से जारी है। ठठो, केटी बंदर, बुघाण, मीरपुर बठोरो, घारो, जाती ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो थियो। बिजली समेत मवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो। केतिरनि ई इलाइक़नि मां बरसाति जो पाणी निकाल न थी सघियो, जंहिं सबबि आवाम ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। बिजली समेत मवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो। घारो, जाती ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो थियो आहे। केतिरनि ई इलाइक़नि मां बरसाति जो पाणी निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि आवाम ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। बलोचिस्तान के ज़िले लसबेला के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति तबाही मचाए छॾी। विंदर, ओथल, लाखरा ऐं बेला दरियानि में आयल ॿोॾि समेत केतिरा ई कच्चा घर ॾही पट थी विया। विंदर नदी वटां ॿोॾि जो वॾो वहिकिरो गुज़रण सबबि 2 ॻोठ ॿुॾी विया, जॾहिं त ॿोॾि जे पाणी सबबि वधीक ॻोठ ॿुॾी वञण जो ख़तरो आहे। डिप्टी कमिश्नर जो चवणु आहे त रहवासियुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे, जॾहिं त विंदरी वेझो 5 ॻोठ मुतासिर थिया आहिनि। हुन चयो त सांवल ॻोठ में 80 माण्हुनि खे बचायो वियो ऐं 200 ॿोॾि मुतासिर ख़ानदाननि खे हाई स्कूल विंदर जे कैंप में रखियो वियो आहे। DC चयो त ॿोॾि सबबि 100 माण्हू मुतासिर थिया आहिनि, जॾहिं त बेला में परोली दरिया में आयल ॿोॾि थरड़ी बंद ऐं ओथल में आहड़ी डैम खे टोड़े छॾियो आहे। मौसमियात खाते हिकु भेरो ॿीहर नए बरसाती सिस्टम अचण जी अॻकथी कंदे चयो आहे त कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बि वसकारो थींदो। बरसाति जो सिलसिलो 14 खां 18 जुलाई ताईं जारी रहंदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त हिकु भेरो ॿीहर नई बरसाती सिस्टम अचे पियो, जेको कराची समेत सिंध जे ॿियनि शहरनि में वसंदो। मौसमियात खाते मूजिबि 14 खां 18 जुलाई ताईं नए सिस्टम तहत बरसाति तेज़ बरसातूं पवंदियूं। चीफ मेट्रोलॉजिस्ट मूजिबि बरसाति जे नए स्पेल सां शहरी ॿोॾि जो ख़तरो आहे। शहरी गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि निकिरण ऐं सफ़र करण खां पासो कनि। नाज़रीन, ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। उमरकोट खां उमरकोट वेझो संगावती तकरार तां मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। शादीपली मोड़ वेझो जवाबदार असगर पंवर कुहाड़ियुनि जा वार करे नौजवान ज़ाल महक खे क़त्ल करे छॾियो, जंहिं दौरान संदसि साली गुलनाज़ खे धकु लॻण सबबि ज़ख़्मी थी पई। इतला मिलण ते पुलिस पहुची लाश इस्पताल मुंतक़िल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं या अफ़सोसनाक ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं। उमरकोट खां उमरकोट वेझो संगावती तकरार तां मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। शादीपली मोड़ वेझो जवाबदार असगर पंवर कुहाड़ी जा वार करे नौजवान ज़ाल महक खे क़त्ल करे छॾियो, जंहिं दौरान संदसि साली गुलनाज़ खे धकु लॻण सबबि ज़ख़्मी थी पई। इतला मिलण ते पुलिस पहुची लाश इस्पताल मुंतक़िल कयो,
जितां ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो वियो। शेर कंदारो हैदराबाद में ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान हिकु ॼणो मारिजी वियो। टंडो फज़ल वारे इलाइक़े में खोसा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो, जितां पोस्टमार्टम कराइण बैदि वारसनि हवाले कयो वियो। पुलिस मूजिबि झेड़े में 40 वरें जो जुम्मा ख़ान मारिजी वियो। जवाबदार वाक़े बैदि फ़रार थी वियो। संदसि ॻोल्हा कई पई वञे। ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। या पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो। टंडो फज़ल वारे इलाइक़े में खोसा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो, जितां पोस्टमार्टम कराइण बैदि वारसनि हवाले कयो वियो। पुलिस मूजिबि झेड़े में 40 वरें जो जुम्मा ख़ान मारिजी वियो आहे। ख़बर शामिल कंदासीं। कराची समेत सॼी सिंध में ईद उल अज़हा ॿिए ॾींहुं बि मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। सुन्नत इब्राहिमी तहत जानवरनि जी कुर्बानी जो सिलसिलो जारी आहे। गोश्त विराइण बैदि दावतुनि ज़रिए महिमान नवाज़ी, क़िस्मे क़िस्मे खाधा तयारु, बारबेक्यू, कढ़ाई, बिरयानी, कोरमे समेत ज़ाइकेदार खाधा पचाए ईद जी ख़ुशियुनि खे सेलिब्रेट कयो पियो वञे।